कंहिं मुल्क जे बादशाह जो पुटु शहज़ादो तमामु बहादुर दिलेर सो हिकु चकर कंहिं अहिड़े इलाइक़े ॾांहुं वियो कंहिं कमकार जे हिसाब सां। सो हाणे उतां जी वापसी वरियो उहो शहज़ादो। उन शहज़ादे जो पीउ त हो कोन बादशाह, काफ़ी ॾींहं पहिरियां टाइम पहिरियां मरी चुको हो। हाणे उहो बादशाह जो पुटु शहज़ादो बादशाही हलाईंदो हो, कंधार मुड़ुसु बहादुर शहज़ादो। हाणे आयो पिए कंहिं कम जे हिसाब सां वेल हो त हाणे हिनखे राति थी वई। विच रस्ते ते झंग वटि हिनखे राति थी वई। हाणे कुदरत सां उन शहज़ादे जो गुज़र हिकिड़े क़ब्रिस्तान वटां थियो। हिकिड़ो ओलिया क़ब्रिस्तान वटां हिन जो गुज़र थियो। बरसाती मौसम हुजे, खेवणनि जा तजला हुजनि। हाणे उहो ओलिया को क़ब्रिस्तान बि तमामु पुराणो हुजे, जायूं क़बरूं तमामु जाम हुजनि उते। शहज़ादे जो गुज़र उतां थियो त ॾिसे त उन क़ब्रिस्तान में क़बर मज़ा मिटी ॿाहिरि पई निकिरे। हाणे शहज़ादे खे ॾिसण में आयो खेवणनि जे तजले ते रोशनी ते शहज़ादो घोड़े ते हुजे। खेवण जेॾीमहिल झटको ॾे रोशनी थिए त शहज़ादो ॾिसे। शहज़ादो बहादुर दिलेर डपु न कई, सो चवणु लॻो त हिन क़बर मज़ा ॿाहिरि मिटी पई निकिरे। ॾिसां त सही आख़िर छा आहे, कहिड़ी बला आहे, कहिड़ी आफ़त आहे। हाणे शहज़ादो घोड़े तां लथो, सिधो आयो उन क़ब्रिस्तान मंझि उन जाइ जे पासे में। सो तलवार कढी हकल कई ऐं चवणु लॻो त कहिड़ी शइ आहे जेको अंदरि जाइ क़बर खे बि खोटे, केर बि हुजे ॿाहिरि निकिरे। त हाणे उन महिल जेॾीमहिल उहा आफ़त, उहा शामत जेका अंदरि हुई, जंहिं क़बर पे खोटी, सो उहा ॿाहिरि निकिती। हाणे उहा ॿाहिरि निकिती त हाणे शहज़ादो छा ॾिसे त हिकु औरत जो रूप औरत हुजे, शहज़ादी हुजे, शहज़ादी जो लिबास शहज़ादी हुजे, सुहिणी। सो हाणे उन शहज़ादी ॾिठो शहज़ादे खे ऐं उनखे बि डपु थी वियो, ख़ौफ़ थी वियो। त हाणे यकदमि आई उन शहज़ादे जे पेरें किरी पई ऐं हथ ॿधणु लॻी। खेवण जा तजला हुजनि, रोशनी हुजे। सो हाणे उन महिल शहज़ादे ॾिठो उन शहज़ादी जो मासूम चहिरो, अखियुनि मां लुड़क वहनि पिया ज़ारो ज़ार। हथ ॿधियो शहज़ादे जे अॻियां बीठी हुजे, ॻाल्हाए न। हाणे शहज़ादे जे हथ में तलवार हुजे। तो शहज़ादो सोचणु लॻो त हीअ ॾाइण मूंखे लॻे थी, पर चहिरे मां त मासूमियत आहे ऐं रोए बि पई, ज़ारो ज़ार लुड़क पिया हिनजा वहनि। हाणे खेवण जी रोशनी ते हिनखे शहज़ादे खे ॾिसण में आया। शहज़ादो हिकु त सोचणु लॻो त हिन तलवार सां हिनखे मारे छॾियां, पर जॾहिं शहज़ादी जी मासूमियत ॾिठी ऐं हथ ॿधी झुकी माफ़ी वठणु लॻी, तो शहज़ादो सोचणु लॻो त फ़िलहालु हिनखे मारियां कोन थो। शहज़ादी जे चहिरे मंझां मूंखे मासूमियत को राज़ लॻे थो, सो हिनखे गॾु पाण सां वठियो थो वञा। हाणे शहज़ादे उन शहज़ादी खे उतां गॾु खयईं, वरितईं, हथ ॿ तुंहिंजा ॿधईं। शहज़ादो सोचियो त मथां भॼी वञे या को वार हमिलो मूं ते करे। तो हाणे शहज़ादे उन शहज़ादी खे घोड़े ते अॻियां विहारियो, शहज़ादो दिलेर। हाणे उन घोड़े खे हकलीं अॻियां शहज़ादी खे विहारियईं। हाणे हलंदे हलंदे सिधो अची पंहिंजे महल में पुॻो। शहज़ादी खे उन ॾाइण शहज़ादी खे कंहिं कमरे में बंदि करे छॾी। हाणे तव्हांजो अची सुबुह थियो त हाणे उहो शहज़ादो आयो अंदरि, ॾिसे त उहा ॾाइण शहज़ादी बेहोश थी उते पई हुजे। सो हाणे उनखे न होश न कुझु सफ़ा ईअं ई ख़ता थी पई हुजे। त हिते शहज़ादे कंहिं हकीम वग़ैरह खे घुरायो उन ॾाइण शहज़ादी जी चकास कराइण जे लाइ ऐं उनजी तबियत ॾेखारण जे लाइ हकीम पुॼी वियो। सो हकीम ॾिसी ऐं चवणु लॻो त हीअ फ़िलहालु त बेहोश आहे, पर हिनखे यादि वग़ैरह कुझु बि कोन्हे, हीअ ॻाल्हाए बि नथी सघे, जेतिरे क़दुरु मूंखे ॾिसण में अचे पियो। त हाणे हकीम चवणु लॻो शहज़ादे खे त हिन जो इलाजु करिणो पवंदो, शायदि हीउ सही थी वञे। सो हिते शहज़ादो चवणु लॻो हकीम खे त चलो ठीकु आहे, तूं हिन शहज़ादी जो इलाजु कर, हिन ॾाइण जो। आख़िर मूंखे इहो ई ॾिसणो आहे, इहो ई पुछा करणी आहे त मसइलो छा आहे, हिन में को राज़ आहे। सो हाणे हकीम ईअं ई उन शहज़ादी ॾाइण जो इलाजु कंदो रहियो। सो हाणे ॾींहं कुझु गुज़रिया त शहज़ादी उन ॾाइण खे होश अची वियो, सफ़ा बेहोश थी वई। तो हाणे होश अची वियो त यादाश्त हिन जी एतिरी ख़ासि न हुजे। तो हाणे हिते शहज़ादो चवणु लॻो त हाणे शुक्र शहज़ादी हिन ॾाइण खे होश अची वियो, हाणे हिन खां कुझु पुछा करियां। सो हकीम चवणु लॻो त हिनखे एतिरी यादाश्त कोन्हे, थोरी घणी आहे ऐं हीअ हाणे ॻाल्हाए बि सघंदी। इलाजु हिन जो कयो आहे, हाणे तव्हां भले हिन खां पुछा ॻाछा करियो जेकर कुझु तव्हांखे ॿुधाए। तो हाणे शहज़ादो उन ॾाइण शहज़ादी खां पुछा करणु लॻो त तूं लिबास मञां त शहज़ादी पई लॻीं ऐं लिबास बि काफ़ी तुंहिंजो मेरो वग़ैरह थी वियो आहे।
तूं ॿुधा त कंहिंजी धीउ आहीं ऐं तुंहिंजे बारे में मूंखे ॿुधा त ऐं तूं ई ओलिया में ई क़ब्रिस्तान में जायूं वग़ैरह खोटे पई, मुर्दा कढें पई। छा तूं ॾाइण ऐं छा आहे तुंहिंजे बारे में मूंखे ॿुधा। तुंहिंजे चहिरे में जा मूंखे मासूमियत नज़र आई त तॾहिं तोखे छॾे ॾिनमि, न तोखे आउं मारे छॾियां हा। हाणे तूं मूंखे ॿुधा त तुंहिंजी सचाई छा आहे, तुंहिंजी असलियत छा आहे। तो हाणे शहज़ादी चवणु लॻी उन शहज़ादे खे त मूंखे कुझु यादि न आहे त आउं कंहिंजी धीउ आहियां, किथे रहां थी, पर कुझु मूंखे यादि आहे त कंहिं मूंखे हिकु कमरे में बंदि करे छॾियो। आउं ईअं सही हुअसि, पर कंहिं मूंखे कमरे में बंदि करे छॾियो ऐं उते हिकिड़ी छोकिरी हिकिड़ी ईंदी हुई, तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुई। उहा ईंदी हुई मूंखे माण्हुनि जो गोश्त मांस वग़ैरह आणियो ॾींदी हुई। हाणे आउं छा करियां, मजबूर माण्हुनि जो मांस कीअं खायां। हाणे खाधे जे लाइ उन कोठी में ॿियो कुझु त हो ई कोन, सिर्फ़ु इहो मांस गोश्त वग़ैरह इंसान जो। सो उहा छोकिरी मूंखे ॾियो वेंदी ऐं उन कमरे में आउं क़ैद ऐं बंदि हुअसि। हिकिड़ो हथु मुंहिंजो कंहिं संगर वग़ैरह मुंहिंजा ॿधियलु हो ऐं ईअं आउं हुअसि। उहो खाधो वग़ैरह जेको इंसान जो गोश्त वग़ैरह सो मूंखे ॾेई वेंदी ऐं उहो पोइ मजबूर पोइ हाणे बुखायल काफ़ी टाइम त मूं ईअं खाधो कोन, पर नेठि उहो मूं खाधो। हाणे उन शइ जी आउं थी वियसि आदी, माण्हू जो गोश्त मूंखे लाज़मी खपे। तो हाणे हिकु चकर ईअं ई उतां आउं भॼी निकितसि, मूंखे जॻह मिली वई, उतां भॻसि। सो हाणे मूंखे इहे दिमाग़ में इहो मथे में फेरी हुजे त इंसान जो गोश्त खायां, मांस खायां। हाणे जहिड़े माण्हुनि खे त नथी मारे सघां, पोइ इहे ओलिया इहे क़ब्रिस्तान उहे ई खोटींदी आहियां, कंदी आहियां, इहो गोश्त खाईंदी आहियां। शहज़ादे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, सो शहज़ादो चवणु लॻो उन शहज़ादी खे त पोइ भला ॿुधा, तोखे तुंहिंजे माउ पीउ ने इन्हनि जी ख़बर कोन्हे, को ॾस पतो ॾिए कोन थी किथे वेठी आहीं। पोइ भला उन छोकिरी जो को नालो वग़ैरह का उन खां पुछा ॻाछा कई, उहा छोकिरी जी ख़बर पवे। थो त शहज़ादी चवणु लॻी त हाणे छोकिरी खे ॾिसंदसि त आउं सुञाणे वेंदसि, पर नालो हुन खां मूं पुछा कई हुई। नालो हुन मूंखे ॿुधायो हो, गुलबहार उन छोकिरी जो नालो आहे। ऐं मूं हुनखे एतिरो बि चयो त हीअ सभु तूं गोश्त वग़ैरह, हीअ मांस वग़ैरह तूं मूंखे माण्हू जो इंसान जो आणियो ॾियो वञे थी, इहो आख़िर कंहिंजे चए थे कीअं आहे, हिते छला क़ैद आहियां। तो हाणे हुन मूंखे एतिरो कुझु न ॿुधायो, मूंखे सिर्फ़ु एतिरो ई ॿुधाई त मुंहिंजी बि इन में का मजबूरी आहे। मूंखे उन गुलबहार छोकिरी सिर्फ़ु एतिरो ॿुधायो। हाणे मूंखे एतिरी यादाश्त कोन्हे, पोइ ख़बर कोन्हे छा थियो कीअं थियो, ऐं मुंहिंजा माइट बि ख़बर कोन्हे किथे आहिनि, मुंहिंजी बादशाही बि किथे आहे, ऐं आउं कंहिंजी धीउ आहियां, किथे वेठी आहियां, मूंखे का बि ख़बर कोन्हे। तो ईअं चई ऐं शहज़ादी वरी तबियत ख़राबु थी वेली। तो हाणे शहज़ादो चवणु हकीम खे त हाणे थोरी घणी मूंखे ख़बर पइजी वई आहे, जेको शहज़ादी मूंखे कुझु ॿुधायो आहे त असुल में ही ॾाइण कोन्हे। पर हकीम चई तुंहिंजो इलाजु कंदो रह जेसिताईं हीअ सही थिए, बाक़ी आउं वञा थो उन छोकिरी जी तलाश में जंहिंजो हिन नालो मूंखे ॿुधायो गुलबहार। इन गुलबहार जे पोयां वञा थो, पोइ ख़बरचार पहुची वेंदी त आख़िरी मसइलो छा आहे। शहज़ादी खे छो क़ैद कयो वियो, छो इन खे इंसान जो गोश्त खारायो वियो, ऐं उहा छोकिरी ईअं छो कयो। सो हाणे एतिरो कुझु चई उहो शहज़ादो पंहिंजे वज़ीरनि खे चई त हाणे आउं निकिरां थो इन कम जे पोयां। तो हाणे शहज़ादो निकितो। हाणे हलंदे हलंदे कई इलाइक़ा लताड़िया आहिनि, हर हंधा जो गुज़र सफ़र थियो। तो हाणे शहज़ादो आयो कंहिं अहिड़ी जॻह ते भयावान जंग हुजे, तमामु घाटो हुजे। हाणे हिनखे राति थियण वारी हुजे, तो ॾिठईं त हिकिड़ो घरु हुजे उते। तो चवणु लॻो त हिन झर झंग में हिकिड़ो घरु मूंखे ॾिसिजे पियो, ख़बर न आहे अलाए केरु हिते वेठो आहे, वञा अॼोकी राति हिते गुज़ारियां, पोइ सुबुह जो हितां निकिरी पवंदसि। हाणे शहज़ादो आयो, अची उन जॻह ते पुॻो, उहा भूंगी उहो घरु ठहियो पियो हुजे उन झंग में, तमामु घाटो ॿेलो, घाटो झंग हुजे। शहज़ादो अची पुॻो, उते सिर्फ़ु हिकिड़ी छोकिरी वेठी हुजे, तमामु सुहिणी ख़ूबसूरत छोकिरी उते वेठी हुजे। शहज़ादे जॾहिं ॾिठो सो चवणु लॻो त हल वञा, तमामु सुहिणी छोकिरी, उहो बि हिन अहिड़े घाटे झंग में, हिन ॿेले में। आख़िर हिन खां पुछा त करियां, ऐं अॼोकी राति रहण जो बि हिन खां पुछा करियां। शहज़ादो आयो, पुछा करणु लॻो, चवणु लॻो त छा अॼोकी राति हिते आउं तो वटि रही सघां थो? आउं मुसाफ़िर माण्हू आहियां, कंहिं कम जे हिसाब सां निकितो आहियां। फ़िलहाल हंधि बादशाह जो पुटु शहज़ादो आहियां, मुंहिंजो पीउ त गुज़ारे वियो आहे। हाणे एतिरो कुझु उन छोकिरी खे चवणु लॻो। तो हाणे उहा छोकिरी चवणु लॻी त हा भले तव्हां अॼोकी राति हिते रही सघो था। तो हाणे शहज़ादो उते रहणु लॻो। तो हाणे शहज़ादो ईअं ई ॻाल्हियूं कचारियूं कंदे उन छोकिरी खां पुछा करणु लॻो त तूं तमामु सुहिणी, हसीन, ख़ूबसूरत
हिनी हेड़े घाटे झंग में वेठी ऐं भोंगी हिकिड़ी अॼो हिते। तुंहिंजी ज़िंदगी जो राज़, तुंहिंजी कहाणी कीअं, तुंहिंजो को माउ पीउ वग़ैरह भाउ भेण या को कुझु अहिड़ो आहे कोन छा? सो हाणे छोकिरी चवणु लॻी उन शहज़ादे खे त मुंहिंजी वॾी कहाणी अथई, वॾो दास्तान अथई, छा तोखे ॿुधायां। सो हिते शहज़ादो चवणु लॻो त हाणे अॼोकी राति हुए ते तो वटि रहियो आहियां, मूंखे तुंहिंजो दास्तान ॿुधा ऐं पहिरीं तूं मूंखे पंहिंजो नालो ॿुधा। सो हिते उहा छोकिरी चवणु लॻी त मुंहिंजो नालो गुलबहार। जॾहिं एतिरो चयईं त शहज़ादे जी अखि खुली वई। सो चवणु लॻो त अड़े शहज़ादी मूंखे चयो त गुलबहार नाले छोकिरी ऐं हीअ छोकिरी बि नालो ॿुधाए पई त मुंहिंजो नालो गुलबहार। तो शहज़ादो चवणु लॻो त हाणे थी सघे थो का ॻाल्हि अहिड़ी थिए, कोई राज़ कुझु अञा बि खुली पवे। सो हिते शहज़ादो चवणु लॻो उन गुलबहार छोकिरी खे त पोइ आऊं बि कंहिं गुलबहार छोकिरी जी तलाश में निकितो आहियां। पोइ छा तूं गुलबहार उहा ई आहीं? सो हिते उहा गुलबहार छोकिरी चवणु लॻी त हाणे ख़बर न आहे ॿिए कंहिंजो बि गुलबहार नालो थी सघे थो, पर मुंहिंजो नालो त गुलबहार आहे ऐं तूं ख़बर कोन्हे कहिड़े हिसाब सां निकितो आहीं। सो हिते शहज़ादो चवणु लॻो त हिकिड़ी शहज़ादी ऐं उहा छोकिरी उनखे गोश्त इंसान जो मांस खाराईंदी हुई ऐं उहा शहज़ादी कंहिं कमरे में बंदि हुई। हाणे इत्तेफ़ाक़ सां उहा शहज़ादी मूंखे मिली वई कंहिं क़ब्रिस्तान मां। मूं उनखे झलियो ऐं मूं पंहिंजे महल में उनखे रहायो आहे ऐं हुनजो इलाजु हले पियो। हुन मूंखे एतिरो कुझु ॿुधायो आहे। सो हाणे तूं इन बारे में छा थी चवणु चाहीं? छा तूं उहा ई गुलबहार आहीं या विचां का उहा ॿी आहे? सो हिते गुलबहार उहा छोकिरी चवणु लॻी त बिल्कुलु तव्हां जेको बि कुझु ॿुधायो उहा ई आऊं आहियां। सो हिते शहज़ादो चवणु लॻो त पोइ हाणे मूंखे ॿुधा त आख़िर इहो मसइलो छा आहे। सो हाणे त उहा गुलबहार छोकिरी चवणु लॻी उन शहज़ादे खे त बिल्कुलु मुंहिंजा माइट वग़ैरह मरी विया हुआ, आऊं सिर्फ़ु अकेली हुअसि फिलाणे हंधि ऐं मुंहिंजो हिकिड़ो आशिक़, हुनखे आऊं चाहींदी हुअसि, ॾाढी मुंहिंजी हुन सां मोहबत हुई। सो असीं हिक ॿिए खे तमामु जाम चाहींदा हुआसीं। सो अञा मूं सां शादी कोन कई हुई, शादी करण जा ई इरादा हुआ। सो असीं ईअं हिते हुते मिलंदा हुआसीं, असांजो इश्क, असांजो आशिकी जोड़ो। सो ईअं ई असांजो जहान वग़ैरह हलियो पियो, अञा शादी असां कोन कई। आऊं मुंहिंजे आशिक़ खे तमामु जाम चाहींदी हुअसि ऐं हू बि मूंखे चाहींदो हो। हिकु चकर ख़बर न पई मुंहिंजो आशिक़ किॾांहुं ग़ाइबु थी वियो, हथी न आयो। मूं हर हंधि हर इलाइक़ो ॻोल्हियो पर मूंखे मुंहिंजो आशिक़ न मिलियो। आऊं सां तमामु जाम मोहबत कंदी हुअसि। त हिकु चकर आऊं पंहिंजे ई घर उन इलाइक़े में वेठी हुअसि त हिकिड़ो नकाबपोश माण्हू आयो ऐं मूंखे चवणु लॻो त तुंहिंजो आशिक़ असां वटि क़ैद आहे, तोखे हिकिड़ो कमु करिणो पवंदो ऐं पोइ तुंहिंजे आशिक़ खे असीं छॾींदासीं। सो हाणे इन ॻाल्हि जी मूंखे जॾहिं ख़बर पई, सो मूं उन नकाबपोश खे चयो त मूंखे छा करिणो पवंदो जीअं मुंहिंजो आशिक़ तव्हांजी क़ैद मां छुटे। सो नकाबपोश चवणु लॻो तूं हल मूंसां गॾु, तोखे आऊं उहो कमु ॿुधायां थो। सो हाणे उहो मूंखे वठी आयो हिकिड़े जॻह ते, तमामु सुनसान इलाइक़ो हुजे। हाणे उते हिकिड़ो कमिरो ठहियो पियो हुजे। सो हाणे मूंखे चवणु लॻो त हिन में हिकिड़ी बादशाही धीउ शहज़ादी अंदरि क़ैद आहे, हिन खे तोखे इंसान जो गोश्त खाराइणो आहे। पोइ हाणे जीअरनि जो खाराई या मोइलनि जो खाराई, तोखे खाराइणो आहे गोश्त ऐं तोखे तुंहिंजे खाधे पीते जा पैसा वग़ैरह आऊं ॾियो थो वञा। जे अगरि इहो कमु न कई त तोखे तुंहिंजे आशिक़ जो लाश मिलंदो। इहा ॻाल्हि तूं यादि करे छॾ। जे अगरि करें थी त ठीकु आहे, न तुंहिंजे आशिक़ खे असीं मारियूं था। सो हाणे आऊं मजबूर थी वियसि। पोइ मूं कंहिं इंसान खे मारियो कोन, इन कम जे लाइ मूं हा करे छॾी। मूं कंहिं इंसान खे मारियो न, पर आऊं ईअं ई मोइल माण्हू वग़ैरह छा करियां, मजबूर ओलियान मंझां कढियो ईंदी हुअसि। पोइ उन्हनि जो गोश्त जेको बि नओं माण्हू मरंदो हो कंदो हो त ख़बरचार रखंदी हुअसि। सो उहा गोश्त कढी नी शहज़ादी खे आऊं ॾींदी हुअसि। सो हाणे काफ़ी टाइम थी वियो, 10-15 ॾींहं 20 ॾींहं थी विया, उहो गोश्त उन शहज़ादी खे आऊं खाराईंदी रहियसि ऐं शहज़ादी खे मूं एतिरो कुझु बि ॿुधायो त शहज़ादी मूंखां पुछा करणु लॻी, पर मूं उनखे इहो ई चयो त आऊं मजबूर आहियां, वधीक कुझु मूं न ॿुधायो। मूंखे उन नकाबपोश जी मना थियल हुई, सो तंहिंजे करे वधीक कुझु मूं न ॿुधायो उनखे। सो हिकु चकर उहो नकाबपोश आयो ऐं मूंखे चवणु लॻो त हाणे तूं हीअं कर, हीउ इलाइक़ो छॾे तूं भॼी वञ, हीउ इलाइक़ो छॾे तूं भॼी वञ। सो मूं चयो त हीउ इलाइक़ो छॾे त आऊं भॼी वञा, पर मूंखे मुंहिंजो आशिक़ त ॾियो। हुनखे आज़ादु कयो त जीअं हुनखे वठी आऊं भॼी वञा। सो हाणे नकाबपोश चवणु लॻो त हाणे बादशाह अची वियो आहे, कंहिं हंधि वेहलो, कंहिं इलाइक़े में वेहलो।
सो हाणे उहो अची वियो आहे हुनखे हुनजी धीउ शहज़ादी जी ख़बरचार पहुची वई आहे। सो हाणे इजो ई हिते ईंदो ऐं इन शहज़ादी खे ॻोल्हे माना हिते लभंदो। बादशाह तमामु वॾो ताक़त में ज़ोर आहे ऐं तुंहिंजे आशिक़ खे हुन मारे छॾियो आहे, हुनखे ख़बर पहुची वई आहे तुंहिंजे आशिक़ खे हुन मारे छॾियो आहे। हाणे पंहिंजी धीउ खे ॻोल्हींदो ॻोल्हींदो हिते अचे पियो। हाणे जे अगरि पंहिंजी धीउ खे ॾिठईं त हुनखे त आज़ादु कराईंदो पर तोखे मारे छॾींदो। तूं हाणे भॼी वञ, हीउ इलाइक़ो ई छॾे वञ। तूं हाणे जॾहिं मूं इहा ॻाल्हि ॿुधी त मुंहिंजे पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी वई ऐं बादशाह हाणे ईंदो, मुंहिंजी धीउ शहज़ादी हिते क़ैद आहे ऐं मुंहिंजे आशिक़ खे बि मारे छॾियो आहे बादशाह। सो मूंसां त ज़ुल्म थी वियो। हाणे उहो नकाबपोश त भॼी वियो, एतिरो कुझु मूंखे चई। सो हाणे मूंसां ज़ुल्म थी वियो, मुंहिंजो आशिक़ बि मारिजी वियो ऐं बादशाह बि अचे पियो पंहिंजी धीउ शहज़ादी जी तलाश में। मूं छा कयो, उन कमरे में आऊं अंदरि ढरियल जंहिंमें शहज़ादी क़ैद हुजे। हाणे शहज़ादी उन महिल हुजे बेहोश। सो उन शहज़ादी जी संगर वग़ैरह जेका हुई सा मूं छॾी खोले ऐं उन डप ऐं ख़ौफ़ मज़ा उन शहज़ादी खे उते ई छॾे संगर मूं खोले छॾी ऐं आऊं उतां भॼी वियसि। सोचियमि त बादशाह मतां मूंखे मारे विझे। तो शहज़ादी खे खोले करे ऐं आऊं भॼी वियसि, शहज़ादी बेहोश हुजे। सो हाणे उहो इलाइक़ो, उहो तर, उहो सॼो मूं छॾे ॾिनो। हाणे मूंखे बि ज़हन में कुझु न हो, अहिड़ी सोच उन महिल कोन आई। मूं न पुछा कई त कहिड़ो बादशाह आहे, कहिड़े मुल्क जो आहे, किथे आहे, पर मूं उन नकाबपोश खां न पुछा कई छो जो हुन ॻाल्हि इहा कई त तुंहिंजे आशिक़ खे हुन मारे छॾियो। सो हाणे जीअं आऊं निकिती आहियां उन इलाइक़े उन तर मज़ा ऐं हिते ई आऊं रहां पई, उन बादशाह खां लिकियो छिपियो त मतां सुभाणे मूंखे बादशाह ॻोल्हे मारे न वञे, अलाए ख़बर पहुची वई हुजे। सो हाणे इहा ई मुंहिंजी कहाणी हिते ई आऊं वेठी आहियां उन डप ऐं ख़ौफ़ में, हाणे किॾां वञा। सो हाणे शहज़ादे उन गुलबहार जी एतिरी कुझु ॿुधी ॻाल्हि ॿोल कहाणी तो चवणु लॻो त तोसां तमामु बुरो थियो ऐं तुंहिंजो तमामु वॾो किसो आहे। सो हाणे गुलबहार चवणु लॻी उन शहज़ादे खे त हाणे पोइ तूं हीअं कर, शहज़ादी ॾाइण कोन्हे, तूं उन जे हिसाब सां निकिते जीअं तोखे हुन ॿुधायो, तूं मूं ताईं पुॻे। सो हाणे तूं हीअं कर, जेको नकाबपोश आहे तूं उन जी तलाश कर, तूं वञी उन खे ॻोल्ह, उन जी तलाश कर, जीअं ख़बरचार पइजे त आख़िर हीउ राज़ आहे छा, छो हुन मूंखे ईअं चयो ऐं छो शहज़ादी खे मूं उहो गोश्त खारायो इंसाननि जो, ऐं नकाबपोश केरु हो, ख़बर कोन्हे छा आहे कीअं आहे। सो हिते शहज़ादो चवणु लॻो त तुंहिंजी ॻाल्हि गुलबहार बिल्कुलु सही आहे। सो हाणे बादशाह ख़बर न आहे शहज़ादी जे पोयां आयो या कोन आयो, तोखे ख़बर कोन्हे उन नकाबपोश ईअं छो चयो। शहज़ादी त क़ब्रिस्तान में मूं ॾिठी ऐं उनखे झले आऊं खणी आयसि। सो हाणे इन में बि को राज़ आहे, ठीकु आहे, आऊं इन नकाबपोश जे पोयां लाज़मी वेंदसि, पर हाणे तमामु इलाइक़ो मूंखे ॻोल्हणो पवंदो, रुलणो पवंदो त आख़िर इहो राज़, इहो मसइलो आहे छा। तूं हाणे हीअं कर, तूं तमामु सुहिणी ख़ूबसूरत, जे अगरि तोखे को एतिराज़ न हुजे, छा तूं मूंसां शादी कंदे? तूं तमामु सुहिणी ख़ूबसूरत आहीं, तोखे आउं पंहिंजो जीवन साथी बणाइण थो चाहियां। तो हाणे छोकिरी गुलबहार तमामु सुहिणी हुजे, सा चवणु लॻी त तूं शहज़ादो, तोसां मुंहिंजी शादी थी पोइ ॿी मूंखे कंहिं शइ जी ज़रूरत ई कोन्हे, कंहिं शइ जी परवाह कोन्हे, तोसां मुंहिंजी जॾहिं शादी थी वेंदी। सो हाणे उहो शहज़ादो उन गुलबहार खे उतां वरितो, घोड़े ते चाढ़ी, हाणे हलंदे हलंदे सिधो वापसी पंहिंजे महल में आयो। सो हाणे वज़ीरनि सां मिलियो, कयो हाल माना अहवाल ॿुधाईं। सो हाणे उहा शहज़ादी बि उते, उहा ॾाइण, उहा बि उते मौजूदु हुजे, उहा बि तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुजे। सो हाणे अञा उनजो इलाजु वग़ैरह हलंदो रहियो। सो हाणे वज़ीर खे सॼी ॻाल्हि करे, सॼी हक़ीक़त करे उन शहज़ादे ॿुधाई। सो उन हेठि गुलबहार सां उन शहज़ादे कई शादी। सो हाणे शहज़ादो चवणु लॻो, ॿ टे ॾींहं गुज़री विया शादी खे। शहज़ादो चवणु लॻो उन गुलबहार खे त हाणे आऊं वञा थो, तूं हिते पोयां वेठी हुजां, बादशाही बि संभालिजां, वज़ीर बि आहे, ऐं तोखे हीअ हिकिड़ी आऊं मुंडी ॾियां थो। हीअ मुंहिंजी मुंडी आहे, हीअ तूं पाए छॾिजां ऐं सोचिजां, जॾहिं हीअ हिन मुंडी खे ॾिसजां, सोचिजां, ॾिसजां, जॾहिं हीअ रंग जी कारी थी वञे त सम्झां मूंखे को न को ख़तरो आहे ऐं आऊं कंहिं परेशानी में आहियां, कंहिं मुश्किलात में आहियां। जे अगरि हीअ मुंडी सही अछे रंग जी हुजे, सफ़ेद हुजे, त आऊं सही आहियां। सो गुलबहार चवणु लॻी त चलो ठीकु आहे। हाणे इन मसइले जे हल जे हिसाब सां उहो शहज़ादो उतां निकितो। सो हाणे शहज़ादो हलंदे हलंदे हाणे उन नकाबपोश जी तलाश में, हाणे शहज़ादो सोचणु लॻो त वञा जिथे शहज़ादी उन कमरे में क़ैद हुई, उन इलाइक़े ॾांहुं वञा। हाणे काफ़ी जेको आहे सो गुलबहार खां हिन पुछा कई शहज़ादे। हाणे शहज़ादो निकितो, आयो उन इलाइक़े में
अची उन कमरे वटि पुॻो जिथे उन कमरे में शहज़ादी खे रखियो वियो। गुलबहार उन खे गोश्त मांस वग़ैरह इंसान जो आणे ॾींदी हुई। सो हाणे शहज़ादो चवणु लॻो त जॻह ही उहा ई आहे, सो हाणे लाज़मी उहो माण्हू जेको नकाबपोश ईंदो सो लाज़मी हिते किथे आसे पासे में ॻोठ वग़ैरह हूंदा, सो हाणे ख़बरचार माने किथां न किथां पइजी वञे। सो हाणे शहज़ादो ईअं ई सॼो इलाइक़ो झरझंग जो हुजे, सो हाणे ईअं ई हलंदे हलंदे नेठि हिकिड़ो नज़दीक हिकिड़ो वेझो हिकिड़ो ॻोठ नज़र में आयो। हिकिड़ो ॻोठ नज़र में आयो। शहज़ादो चवणु लॻो त हाणे वञा, हाणे हिते राति बि थियण वारी हुजे, सिॼु लथे वारो टाइम हुजे। शहज़ादो बि अची उन ॻोठ में पुॻो। हाणे ॻोठ में पुॻो त आयो हिकिड़े घर में, तो चवणु लॻो त हाणे अॼोकी राति हिन घर में गुज़ारियां थो, हिते ॾिसां मन केरु हुजे मूंखे राहे, पोइ वरी इन नकाबपोश जी आऊं पुछा ॻाछा कंदसि। सो हाणे उन में हिकिड़ी माई ॿ टे ॿार हुजनि। सो हाणे शहज़ादो चवणु लॻो उन माई खे त छा आऊं अॼोकी राति हिते तव्हां वटि रही सघां थो? आऊं फ़लाणे हंधि जो शहज़ादो आहियां, कंहिं कम जे हिसाब सां निकितो आहियां, जेकर तव्हांजी इजाज़त हुजे त अॼोकी राति हिते रहां। सो उहा माई चवणु लॻी त भले ठीकु आहे, अॼोकी राति तूं असां वटि रही सघीं थो, पर असां वटि खाधो थोरो घणो हूंदो, ढो ते तोखे न ॾेई सघंदासीं। सो हिते शहज़ादो चवणु लॻो त का ॻाल्हि न आहे, जेको तव्हां वटि हूंदो थोरो घणो ऐं उहो खाई सघंदसि, जेकर तव्हां वटि न आहे तॾहिं बि ख़ैरु आहे। सो हिते उहा माई चवणु लॻी त न, तूं मुसाफ़िर माण्हू, तोखे असां वटि जेको हाल आहे तोखे खाराईंदासीं। सो हाणे शहज़ादो उते रहणु लॻो। सो हाणे शहज़ादो पुछा करणु लॻो उन माई खां त ॾे ख़बर, तुंहिंजो मुड़ुसु या माउ पीउ वग़ैरह केरु कुझु वॾो भाती घर जो को कोन्हे छा? सो हाणे माई चवणु लॻी फ़िलहालु त आहे कोन, अॻु में मुंहिंजो मुड़ुसु हो ऐं हाणे आहे कोन, ही ॿ टे ॿार मुंहिंजा आहिनि, ऐं हिते हुते मज़ूरी वग़ैरह कंदी आहियां, थोरो घणो हितां हुतां केरु ॾियो वञे, सो उन वञा पंहिंजो जान हलायां बि पंहिंजा बच्चा पालियां पई। तो शहज़ादो चवणु लॻो उन माई खे त पोइ तुंहिंजो मुड़ुसु केॾांहुं वियो, उन खे छा थियो? तो हिते माई चवणु लॻी त मुंहिंजो मुड़ुसु कंहिं मारे छॾियो। तो शहज़ादे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी सो चवणु लॻो तुंहिंजे मुड़ुस खे कंहिं मारियो? माई चवणु लॻी त मुंहिंजे मुड़ुस जा कम ई अहिड़ा हुआ, मूं हुनखे जाम रोकियो त इहो धंधो तूं न कर, तो हू वेंदो हो केॾी महिल नकाबपोश करियो। पोइ हाणे ख़बर कोन्हे, मूंखे हुन न ॿुधायो, इहो राज़ ख़बर कोन्हे छा हो। सो नकाबपोश करियो वेंदो हो ऐं वरी नकाबपोश में वरी ईंदो हो उन वेस में। तो शहज़ादी जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी तो शहज़ादो तइजब में पइजी वियो। सो चवणु लॻो त नकाबपोश, इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे, ऐं उन कमरे में जेका शहज़ादी क़ैद हुई उन खे वेझो ही ॻोठ आहे ऐं नकाबपोश। सो हाणे शहज़ादो एतिरो कुझु सोचणु लॻो। तो शहज़ादो चवणु लॻो त पोइ भला नकाबपोश जे बारे में तुंहिंजे मुड़ुसु जेको इहो कंदो हो, सो इन जे बारे में अञा का वधीक ॼाण, का ख़बरचार तोखे? सो हिते उहा माई चवणु लॻी त हिकिड़ी औरत ईंदी हुई हिते, सुञाणा उनखे आऊं बि नथी, घोड़े ते ईंदी हुई। सो उनखे तमामु माना ढकियल लिबास नकाब वारो, सिर्फ़ु उन जूं अखियूं ज़ाहिर हुयूं। हाणे उहा घोड़े ते ईंदी हुई, सो मुंहिंजे मुड़ुस खे ख़बर न आहे, थोरो परियां वठियो हले छा चवंदी हुई, ऐं पोइ मुंहिंजो मुड़ुसु नकाब करियो, नकाबपोश थियो वेंदो हो ऐं वरी उन नकाबपोश में वरियो ईंदो हो। सो हिकु ॾींहुं उन नकाबपोश उन वेस में मारिजी वियो, कंहिं मारे छॾियो, ख़बर न आहे उहा औरत केरु हुई ऐं मुंहिंजो मुड़ुसु कीअं मारणो, माना कंहिं मारियो हुनखे, सिर्फ़ु मुंहिंजे मुड़ुस जो लाश मूंखे मिलियो। सो उते उन झरझंग में पियो हो, माण्हू खणी आया। सो इहा आहे ॻाल्हि नकाबपोश, मुंहिंजो मुड़ुसु इन वेस में मरी वियो। सो हाणे नकाबपोश में कहिड़ो कमु कंदो, कीअं कंदो, छा कंदो, ऐं उहा औरत, उहा माई चयो वेंदी त पोइ इहो वेस करियो वेंदो हो। सो एतिरी मूंखे ख़बर आहे। सो हाणे हयाती जा ॾींहं पई आऊं पूरा करियां ऐं मुंहिंजे बचनि खे बि पालियां। शहज़ादे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी सो शहज़ादो तइजब में पइजी वियो, सो परेशान थी वियो। सो चवणु लॻो त हाणे इन मसइले जो हल जेको कड़ी हुई, उहो नकाबपोश हो, सो बि मारिजी वियो, हाणे कीअं कजे, छा कजे, हाणे इन राज़ ताईं कीअं पुॼे, आख़िर मसइलो छा आहे, राज़ छा आहे? सो हाणे खैरनि जो शहज़ादो त माठ करे वेही रहियो, वधीक कुझु उन माई खे न चयईं। सो जॾहिं सुबुह थियो त शहज़ादे वटि कुझु सोन जा सिक्का वग़ैरह, कुझु पैसा वग़ैरह हुआ, सो उहे उन माई खे ॾिनई ऐं चवणु लॻो त हीअ वठि, पंहिंजो जान वग़ैरह सुठे नमूने सां पई हला। हाणे शहज़ादो परेशान सोचणु लॻो त हाणे कीअं कजे। तो दोस्तो, हीअ कहाणी जो पहिरियों पार्ट हो, ॿियो पार्ट ॿुधण जे लाइ कमेंट लाज़मी कजो, जीअं ॿियो पार्ट हिन कहाणी जो तव्हांजी ख़िदमत में पेश कजे। उमेद आहे त हीअ कहाणी जो पहिरियों पार्ट तव्हांखे पसंदि आयो हूंदो।
वरी हाज़िर थींदासीं ॿिए पार्ट सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।